काबिल सब एहतराम उलमाए किराम, मुझा मुख्तरम दोस्तों, भाइरों ऐं बुजुर्गों, अज अवां असां गोठ मोहम्मद इब्राहिम बुट्टे में कादरपुर के भरसा जिला घोटकी में बिरादर अजीज बाबू नूरुल्लाह साहब जन जे मोहब्बत भरे सॾ ते साईं मोहम्मद मूसा भयो साहब जन जे राब्ते सां जेके मूंखे इन जलसे में वठी आया आहिनि, मुजीब इको साउंड जे ऑपरेटर कारीगरन दोस्तन खां वठी आखिरी नंढड़े ॿार ताईं शल अल्लाह रब्बुल इज़्ज़त अवां असां सभिनी जी हाज़िरी मंज़ूर मक़बूल फरमाए। मां हींअर ॾिठुमि त तव्हांजे इश्तिहार में 3 उन्वान आहिनि, शाफ़िए माशर, खौफ़े खुदा, फ़िक्र आख़िरत। मुझी आदत आ तो मैं हिकड़े मौजू ते ॻाल्हाईंदो आहियां, बस फ़िक्र आख़िरत के समझणो, इन में सब शइ अची वई। जहीं बाजार में अवां ऐं असां 20-20 थान कपड़े जा खोलाए पसंद कंदाऊं, सागी बाजार में अखिन मां गोढ़ा गाड़ींदड़ कफन जो कपड़ो भी खरीद कंदा। असां के महंगा कपड़ा तो याद अचन था, पर असां के कफन जो कपड़ो याद छो कोने। कुराड़े पीउ जे कुल्हे ते नौजवान पुट जे शादी जो डाज कुल्हे ते आ खिलंदो थो अचे, लेकिन इन सागे इलाके में कहीं बे कुराड़े अब्बे जे कुल्हन ते जवान पुट जो जनाजो भी आ 10-10 गोढ़ा अखिन मां रोंदो पियो अचे। असां के डाज तो याद अचे थो, पर असां के जनाजो याद छो नथो अचे। जिन गुलन हारन जे दुकानन ता असां महंगा स्पेशल डिजाइन वारा हार खरीद कनायूं, सागी बाजार में सागी दुकान ता मैयत जे कब्र जे मथा भी गुल छटण वारा खरीदार बीठा हुंदा आहिनि। असां के जीअरन जा गुल त याद अचन था, पर मुर्दन वारा गुल असां याद छो था कयूं। जेकने पाड़ी मां कहीं बार जे जमण जे खुशी जे 7 ॾींहं जे मुसलमानन जे घर में सुन्नत जे मुताबिक अकीके जे मानी जी दावत थे थी। मुसलमानन के अकीके वारी मानी तो याद अचे थी। हजारन जे तैदाद में रोजानो केवल डीस मां, डिस्पेंसरी मां, सिविल मां, बियन हॉस्पिटल मां मौसूम बच्चा मायन जे पेट मो जी निकरन था तीअं मरन था। अकीके जी खुशी नजर अचे थी, पर असां के मौत याद छो नथो अचे। भुट्टन जा मुसलमानो, मोहम्मद इब्राहिम जे गोठ जा मुसलमानो, कादरपुर जा मुसलमानो, इन इलाके जा, इन तक जा, इन तर जा, इन जुनेन काउंसिल जा, इन जूई जा मुसलमानो, कदे असां जी एडी दुनिया में हा कहे जो जेकॾहिं असां सॾ था कयूं तो हज़ारे माण्हू असां के सॾ ॾियण जे लाइ तैयार आहिनि, लेकिन उहो टाइम छो याद नथो अचे जॾहिं हज़ारे रड़ियूं कंदासीं, को हिकु दफ़ो भी जवाब ॾियण जे लाइ तैयार न हूंदो। मुंहिंजे टाइम ते न आई, हाणे तव्हांजी आहे। जे कमरे में असां स्पेशल पालू हणंदा आहियूं, मक्खी न अचे, असांजे मथां मच्छर न अचे, असांजी आराम ख़राब न करे, ये सागा कपड़ा, सागियूं पालू, सागा अजरक जॾहिं मैयत जे मथां पवंदा आहिनि, असांखे उहे कफन, उहे कपड़ा, उहे अजरक याद छो नथा अचनि। एॾा असां गाफ़िल थी विया आहियूं।
अल्लाह जे कुरान आवाज़ो दिनो कुल्लु मन अलैहा फानियु व यबका वजह रब्बिका ज़ुल जलाली वल इकराम। यार ये हाल है बवायद न थींदो। लंबो चौड़ो सफ़र माथो क्या है रात ॾींहं माथो ॻाल्हायां गलो तव्हांजो वधीक वेठल आहे ईअं न कयो यार। रोज़ रोज़ तव्हांजे ॻोठ में जलसो थींदो बि कोन। जीअं तव्हांखे मुर्शिद हाले जवी जो इंतज़ारु आहे तीअं मूंखे बि मुर्शिद हाले जवी जो इंतज़ारु आहे। जीअं साईं चेहरो कढियो मां कुर्सी ख़ाली कंदुमि ते साईं सुभान अल्लाह त दिलि सां चवंदुमि। रब करीम तो फरमाए कुल्लु मन अलैहा फानियु व यबका वजह रब्बिका ज़ुल जलाली वल इकराम। रब तो फरमाए दुनिया जा इंसानो जेका शे तवां के जमीन जे मथा नजर अचे थी ये सब फना थव। हे बंगलो भी न बचाईंदुई, हे बाग न बचाईंदई, हे आसमान जे हेठा हज़ारे एकड़न में बाग पोखायई बाग भी बेकार बनजी विंदई, खूह भी बेकार बनजी विंदई, हे पार्क बेकार बनजी विंदई, हे मिलियूं बेकार बनजी विंदई। अल्लाह अकबर कबीरा। अल्लाह तो फरमाए सजे जहान में जेके जेके शयूं साह वारियूं तव्हांखे नज़र अचनि पयूं मां सभु फना कंदुमि। रुगो मां अल्लाह जे ज़ात खे बका हूंदी। हे अल्लाह जे क़ुरान जी आयत पढ़ियमि। मौत तोसां रोज़ानो पाण ॻाल्हाईंदो आहे। अनल मौतुल लज़ी युफ़रिक़ु बैनल बनाति वल उम्महात। मौत पाण ॻाल्हाईंदो आहे। अनल मौतुल लज़ी युफ़रिक़ु बैन युफ़रिक़ु कुल्ल बनातियूं व उम्महातिन। चओ सुभान अल्लाह। मदीने जो सरदार नबी रसूलन जो पगदार नबी हे कायनात जो महदार नबी हे अल्लाह जो दिलवर हे नबीयन जो ऑफिसर हे साकिए कौसर हे शाफे रोज़े महशर हे बुलंद बाला कदर है रहमत जो समंदर। चो सुभान अल्लाह। मदीने जे मीर फरमायो नव्विरू मनाजिलकुम बिस्सलाति वल कुरआन। माते कलमे पढ़ण वारो मौत के घणो याद कयो। मुझे साईं फरमायो ईमान भी इए पुराणो थींदो आहे जीअं कपड़ो पुराणो थींदो आहे। ईमान भी इए मेरो थींदो आहे जीअं कपड़ा मेरा थी वेंदा आहिनि। ईमान इए पलीत थी वेंदो आहे जीअं कपड़ा पलीत थी वेंदा आहिनि। ईमान इए ज़रा ज़रा थी वेंदो आहे जीअं कपड़ा फाटी ज़रा ज़रा थी वेंदा आहिनि। कपड़नि जी संभाल कंदे त कपड़ा साफ़ रहंदई, ईमान जी संभाल कंदे त ईमान साफ़ रहंदई। क़यामत जे ॾिहाड़े मदीने जे मीर जी शफ़ाअत मिलंदई। मुझे साईं का सवाल कयो ईमान जी हिफाजत कीअं। मुझे साईं फरमायो नव्विरू मनाजिलकुम बिस्सलाति वल कुरआन। ओ माते कलमे पढ़ण वारो पंहिंजे घरनि खे रौनकदार बणायो। मार्बल सां, टाइल सां, छीछन सां, जनरेटर सां, सोलर सिस्टम सां, बूटन सां, गुलन सां, फुलन सां, तहखानन सां, पंज पंज माड़ में पंज पंज किस्म जा दरवाजा अंडरग्राउंड बिजली पानी सिस्टम हुजे। इहा जाए आबाद ना है, इहा जाए उन वक्त ताईं वीराना जैसी ताईं इन जाए में अल्लाह जो सच तो न हुजे ऐं जैसी ताईं इन जगह में कुरान जी तिलावत न हुजे। नवीनु मनाजिलकुम बिस्सलाति वल कुरआन। मदीने जे मीर फरमायो पंहिंजे घर खे रौनकदार बणायो। हिकु त क़ुरान जे तिलावत सां, ॿियो त अल्लाह जे सजतन सां। मौत तो से मथां बीठो थी, मौत तो सां पाण तो ॻाल्हाए। अनल मौतुल लज़ी युफ़रक़ु बैनल बनाति वल उम्महात। अनल मौतुल लज़ी युफ़रिक़ु अनल मौतुल लज़ी युफ़रिक़ु अनल मौतुल लज़ी युफ़रिक़ु बैनल अख़ी वल अख़वात।
अनल मौतुल्लज़ी युफ़रिक़ु बैन कुल्लि हबीबिन, अनल मौतुल्लज़ी युफ़रिक़ु बैनल अज़वाजी बैनज़ ज़ौजी वज़्ज़ौजती, अनल मौतुल्लज़ी युख़रिबूनल बुयूत वल क़ुसूर। अल्लाहु अकबर। मदीने जे मीर फरमायो मौत ॻाल्हाईंदो आहे, मौत चवंदो आहे मां उहो मौत आहियां। मदीने जे मीर फरमायो मौत चवंदो आहे मां उहो मौत आहियां जो मां अमड़िन खे पंहिंजे न्याणियुनि खां धार कंदो आहियां। मदीने जे मीर फरमायो मां उहो मौत आहियां जो मौत अमड़िन खे न्याणियुनि खां धार कंदो आहियां। मुंहिंजे साईं फरमायो मां उहो मौत आहियां। मौत हमेशह चवंदो आहे मां उहो मौत आहियां जो न्याणियुनि खे अमड़िन खां धार कंदो आहियां। मां उहो मौत आहियां। अनल मौतुल्लज़ी युफ़रक़ु बैन ज़ौजी वज़्ज़ौजती, मां उहो मौत आहियां जो ज़ाल खे मुड़ुस खां धार कंदो आहियां। प्यार वारे मुड़ुस खे दादली दिलरुबा ज़ाल धार करे विछाड़ा ॾेई विझंदो आहियां। अनल मौतुल्लज़ी, मां उहो मौत आहियां। अनल मौतुल्लज़ी युफ़रक़ु बैनल अख़ी वल अख़वात, भेनरुनि ऐं भाइरनि में विछोड़ो मां विझंदो आहियां। मां उहो मौत आहियां। अनल मौतुल्लज़ी, मां उहो मौत आहियां युख़रिजूनल बुयूत युख़रिबूनल बुयूत वल क़ुसूर। मदीने जे मीर फरमायो मौत चवंदो आहे मां उहो मौत आहियां जो मां वॾियूं वॾियूं माड़ियूं वॾियूं वॾियूं बिल्डिंगियूं वॾा वॾा महलात मां वीरान करे छॾींदो आहियां। मां बिना धड़क जे परदेदार घरनि में बि घिरी पवंदो आहियां। हिकिड़े बुज़ुर्ग लिखियो आहे त हिकिड़ो बादशाह अचे पियो कंहिं घोड़े ते सवार हो, वॾे ठाठ बाट सां अॻियां पोयां ताड़ियुनि वारा ॻाइण वारा फनकार अदाकार गुलूकार झुमरियूं नाच दुहल दमाम अॻियां पोयां ख़ल्क़ ही वरी इस्तक़बाल में वरी परोठ कोल में हिकिड़ो फ़क़ीर माण्हू अची अॻितों बि चईंसि अस्सलामु अलैकुम। हिन वालेकुम सलाम न चयो, वरी चईंसि अस्सलामु अलैकुम। हिन वालेकुम सलाम न चयो। पुलिस वारनि जो फ़क़ीर केरु आहे, साहब खे तंग न कर, हल असांखे जल्दी आहे। घोड़े जे मुहारनि खां पकड़े चईंसि अस्सलाम अलैकुम। घोड़े जूं चारई ॼंघां हलनि पियूं। चई तोसां ॻाल्हाइणो आहे? चई मूंखे त जल्दी आहे। चई हाणे ॻाल्हाइणो आहे? चई ॻाल्हाए। चई कन में ॻाल्हाइणो आहे? कन हेठि चईंसि तुंहिंजो टाइम पूरो थी वियो, तुंहिंजो टाइम पूरो थी वियो। जेको खाधई, जेको पीतई, जेको खयुई, जेको खपाई, जेको कूड़ ॻाल्हाई, जेको सच ॻाल्हाई, सभु कुझु लिखिजई थो। कुरान में लिखियो पियो आहे किरामन कातिबीन यअलमून मा तफ़अलून इन्नल अबरार लफ़ी नईम व इन्नल फुज्जार लफ़ी जहीम। रब तो फरमाइने को कारन जा चंगा लक्षण हुंदा, उन्हनि जा आमाल नामा उन्हनि जा रूह इल्लीजीन में रहंदा। ए गुनाहगार ज़ानी, ए शराबी, ए जुआरी, ए व्याज जा कारोबार करण वारा, ए अल्लाह जे दर खां भजण वारा, ए बांग जी बेअदबी करण वारा, ए अब्बे अम्मा खे ज़लील करण वारा। रब तो फरमाए क़यामत जे ॾिहाड़े हितां रूह निकिरण सां ई इन्हनि जा रूह सिजीन में हूंदा। कल्ला इन किताब फुजारी लफी सिजील। सुभान अल्लाह। दिल सां ॾाढियां त ॻाल्हायो। असांखे दुनिया जूं सभु शयूं यादि आहिनि पर असांखे मौत यादि छो न आहे? ऐं मौत उहा हक़ीक़त आहे मौलाना, शियो हुजे या सुन्नी, देवबंदी हुजे या बरेलवी, मौत में कंहिंजो बि इख्तिलाफ़ न आहे। नमाज़ हिकिड़ा हथ छॾे पढ़नि, हिकिड़ा वधी पढ़नि, हिकिड़ा तरावियूं 8 पढ़नि, हिकिड़ा 20 पढ़नि, हिकिड़ा बांग में दुरूद पढ़नि, हिकिड़ा न पढ़नि, हिका विच में चती हणनि, हिका मुंड में चती हणनि। हे सभु ॻाल्हियूं पंहिंजे जाइ ते। कोई कंहिंखे मञे उनजी मर्ज़ी, कोई न मञे संदसि मर्ज़ी। लेकिन मौत हिकु अहिड़ी हक़ीक़त आहे जेका ईसाई, भील, बागड़ी, हिंदू, मेंगवाट, माड़े, शियो, सुन्नी, देवबंदी, बरेलवी त पंहिंजी जाइ ते। अमेरिका जा यहूदी भी चवनि था त मौत आहे। चलो सभिनी जे घरनि में मौत आयो।
मौत कंहिंसां रियायत ना है कई, मौत कंहिंखे छॾियो ना है, सभिनी जे कुल्हनि ते जनाज़ा खजी विया, कोई घर ना है जिते मौत ना आयो हुजे। अल्लाह अकबर कबीरा। गुनहगार जे ऐं नेकोकार जे साह में भी फर्क आ, जिंदगी में भी फर्क आ, अमाल में फर्क आ, किरदार में फर्क आ। फोन खोले ॾिसोसि त फेसबुक में भी फर्क आ, हुन में अंदर छा पियो आहे हुन जो चेक कर त हुन जे अंदर में छा पियो आहे, माना हुन जी पसंद ही है, हुन जी पसंद ही है। अल्लाह अकबर। ये ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे बादशाह जो जनाज़ो सड़क ते ठका करे तारूं भर किरियो, घल घल पेजी वई, पुलिस वारा परेशान, फॉरेस्ट वारा परेशान, सब टेंशन में, खणो खणो साहब जो लाश। साहब एतरी मोहलत घुरी त रुगो मांखे छॾियो त घर पुजी का वसियत नामो लिखी छॾियां, एतिरो बि अल्लाह से रियायत न कयो। कुलिनल मौतल्लज़ीन यफ़िरून मिन्हु फ़इन्नहु मुलाक़ीकुम। चओ सुभान अल्लाह। रब करीम तो फरमाए मुंहिंजा महबूब पंहिंजे उम्मतन के चओ जंहिं मौत जो नालो ॿुधी ट्रहो था, जंहिंजे मौत जे नाले खां टिजंदा हो, मैयत के हथ न लाहींदा हो, मैयत जे साम्हूं परे भजंदा हो, कब्रिस्तान में वेंदा हो, दिल में दहशत पइजी वेंदी अथव। रब तो फरमाए इन कब्रिस्तान में अंदर तव्हांखे सुम्हणो आहे, इन में क़यामत जे ॾिहाड़े ताईं तव्हांखे रहणो आहे। तूं त तूं आहे, नबी भी वया, रसूल भी वया, पीर भी वया, भिटाई भी वयो, कलंदर भी वयो। हजरत ईसा रूहुल्लाह बिना पीउ जे ॼावण वारो हाणे ॼायो आहे, हाणे तो चवे क़ाल इन्नी अब्दुल्लाह आतानियल किताब वजालनी नबिया वजालनी मुबारका। ओ दुनिया वारो मुंहिंजी अमड़ के तंग न कयो, मां अल्लाह जे कुदरत सां ॼावल हां, मां मौजज़ाना तौर ते आयल हां, मां बचपन में ही नबूवत जो दावेदार हां, मां बिना पीउ जे पाकबाज कुआरी न्याणियुनि जे पेट मां ॼायल हां। अल्लाह सी फरमायो या ईसा इन्नी मुतवफ़्फ़ीका व राफ़िउका इलैया व मुतख़िरुका मिनल लज़ीना कफ़रू। चओ सुभान अल्लाह। सागो जनाब ईसा अल्लाह गजे तौहीद जो नारो खणी दर दर ते वियो, घर घर ते वियो। कंहिं वहाबी चयो, कंहिं कहिड़ो लक़ब ॾिनो, कंहिं कहिड़ो लक़ब ॾिनो, छो त अल्लाह गजी ॻाल्हि चवण सां खोड़ ऐब लॻंदा, खोड़ माण्हू तव्हांखे ताना ॾींदा, पर मुजाहिद उहो आहे जेको हर मोड़ ते ॼमी कम करे। क़ुरान में इहा ई ॻाल्हि आहे। अल्लाह तो फरमाए इन्नल लज़ीना क़ालू रब्बुनल्लाह सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तख़ाफू वला तहज़नू व अबशिरू बिल जन्नति लती कुंतुम तुअदून। वरी अल्लाह जे कुरान आवाज ॾिनो, लाह चाड़ा ईंदा, मुड़स माण्हू थी मैदान में भेजो। अल्लाह तो फरमाए वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ़ि वल जूइ व नक़सिम मिनल अमवालि वल अनफुसि वस्समराति व बश्शिरिस साबिरीन अल्लज़ीना इज़ा असाबतहुम मुसीबा क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। ईसा रूहुल्लाह माण्हुनि खे रब जे तौहीद जी दावत ॾिनी। अमड़ उन जी सॼी राति नफ़िल पढ़ंदी, क़ुरान इहा ई तरबियत ॾिनी आहे, मौत जी तयारी कर, आख़िरत जो फ़िक्र कर, मौज़ूअ खे सम्झण जी कोशिश कजांइ, ख़ुदा जो ख़ौफ़दार जाए। अल्लाह तो फरमाए कलाम मुक़द्दस में वल्लज़ीना यबीतूना लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा वल्लज़ीना यक़ूलूना रब्बना सर्फ़ अन्ना अज़ाब जहन्नम इन्ना अज़ाबहा कान गरामा इन्नहा साअत मुस्तक़र्रन व मुक़ामा वल्लज़ीना इज़ा अनफ़क़ू लम युसरिफ़ू व लम यक़तुरू व कान बैन ज़ालिका क़वामा।
रब तो फरमाए मुंहिंजा बंदा उहे आहिनि जेके रात जो वञो त हंधु खाली हुजे। रब तो फरमाए मुंहिंजा बंदा उहे आहिनि, हंधु खाली हुजे माना फेसबुक ते वेठो हुजे, हंधु खाली हुजे न जी माना चाहे चोरीअ ते वियो हुजे, हंधु खाली हुजे इन जो मतलब छा है त जुआ ते वेठो हुजे, ओताक में पतन वेठो खेॾ। हंधु खाली हुजण जो मक़सद है मोहम्मद इब्राहिम जे ॻोठ वारो, हंधु खाली हुजण जो मक़सद है तराहुम रुकअन सुजदन यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना। सज्जदे कायनात फरमायो मुझे पाक मोहम्मद करीम फरमायो मुझे सहाबिन वारी ख़ुसूसियत पैदा कयो। तव्हांजो बिस्तरो खाली हुजे जॾहिं वञो त रात जे वॻड़े में अल्लाह वारो, मोमिन, खौफ वारो, आखिरत जे फिक्र वारो इहो तव्हांखे या त सजदे में नज़र अचे या त रुकू में नज़र अचे। तराहुम रुकअन सुजदन यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फी वुजूहिहिम मिन असरिस सुजूद ज़ालिका मसलुहुम फित तौराति व मसलुहुम फिल इंजील। हज़रत ईसा अलैहिस्सलाम वयो अमड़ जे लाइ पेरूं पटण, पेरूं ॿुधा अथव ॿाराड़ी जा माण्हू आयो, अॻे ॾेलूं ऐं पेरूं आहे, खबड़ ऐं किरड़ में थींदा आहिनि। इहा ख़बर मूंखे बि न आहे त खबड़ वारनि खे पेरूं चइबो आहे, ॾेलूं चइबो आहे, कुराड़नि खे ख़बर हूंदी जेके वॾी उमिरि जा आहिनि। अॻे ॿाराड़ी जा माण्हू खाईंदा, धनार बनार खाईंदा, हाणे त खबड़ ई गुम थी विया आहिनि सिंध हुकूमत जे बरकत सां। खबड़नि मां फर हलियो वियो। अमड़ मरियम सॼी ज़िंदगी रात जो नफ़िल पढ़े, ॾींहं जो रोज़ा रखंदी। हज़रत ईसा वयो त कुछ अमड़ जे रोज़े जेका कुछ पटे अचां, जंग में वयो कोई मेवो न मिलियुस, वणन जा पन पटे आयो, बुक भरे आयो। उन अमड़ जो रोज़ो थो खुले जेका अमड़ बिना शादीअ जे बछड़ो थी ॼणे ऐं जंहिंजी पाकाईअ जो बयान अल्लाह पंहिंजे क़ुरान में वकील सफ़ाई पाण थो थिए। उनजे घर में मानी कोन्हे। असांजे घर में थोड़ी देर थींदी आहे, असां चिड़ी वेंदा आहियूं, चवंदा आहियूं ज़लील थिया आहियूं, दरबदर थिया आहियूं, घर जे भातियुनि ते गुस्सो कंदा आहियूं, कावड़ कंदा आहियूं। कॾहिं कॾहिं शरीयत जे किताबनि जो मुतालो बि कयो, कुछ आखिरत जो भी सोचो, आखिरत जो फिक्र पाण में पैदा कयो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम बुक भरे पननि जो आयो अमड़ जे मथां, अमड़ की निंड पई आहे, निंड वठी चवंदा हाणे जेसि ताईं अमड़ रोज़ो न खोलींदी तेसि ताईं मां बि न खोलींदुसि। बच्चा अहिड़ा थींदा आहिनि, अहिड़ा हाणे वारा छोरा, अड़े छोरा 100 रुपया ॾेई वञे, हा हा वयो हलो। अमड़ कुराड़ी चवंदी दवा जे लाइ वञा थी त 300, ज़ाल खे 300 ॾे त सैंडल सां मुंहं ते चिॿो कराई। ॾिसूं उहा 300 ते वञे डॉक्टराणीअ ॾे, माईअ ॾे, अमड़ कुराड़ीअ खे 300। कुरान आवाज़ो ॾिनो व क़ज़ा रब्बुका अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना इम्मा यब्लुगन्न इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़्फिन वला तनहरहुमा व कुल लहुमा क़ौलन करीमा। रब तो फरमाए मां पंहिंजो फैसलो पाण कयो थम, मां पंहिंजो फैसलो पंहिंजे क़ुरान में लिखायो तम के मुफ्ती खां फतवा वठण जी ज़रूरत न आहे। फैसलो हे कयो थम त मां खां सवा तव्हांखे ॿिए जी पूॼा न आहे करणी। साईं केसी ताईं वैन कुतअतुम औ हुर्रिकतुम औ सुल्लिबतुम वला ततरुकु सलात मुतअम्मिदीन फमन तरकहा फक़द खरज अनिल मिल्ला वला तरकबुल मासिया फइन्नल मासियत सखतुल्लाह वला तशरबुल खमर फइन्नहु रासुल खताया कुल्लिहा। मदीने जो सरदार नबी तो फरमाए अल्लाह जे कुरान के समझ जाए। हुजूर तो चवई तो कुरान में लिखियो पियो थी, अल्लाह तो चवई तो मां पांजो फैसलो पाण कयो थम, मां पांजे फैसले के पांजे पाक कुरान में लिखरायो थम। तवां के मां खां सवा बे जी पूजा ना है करनी। बियो फैसलो हे कयो थम त तवां के अब्बे अम्मा सां चंगो हलणो वा। हज़रत ईसा अलैहिस्सलाम मथां बीरियो, अधरात थी वई, जी अम्मा उथे ही न थी।
ची मालकुम या अमाओ, अम्मा को किशा थियो, कद हजमल लैल, रात गुजरी वई, ला तखूमीना इला इबादतिर रहमान, रब रहमान जी तहज्जुद जिला इबादत जिला अञा ताईं तू नथी जागे। अम्मड़ फोत थी वई। हजरत ईसा की खबर ना है, मालूम थियो त गैबदान केरा, ॾाढियां ॻाल्हायो, गैबदान केरा, सोमाणीअ खां रात जो 3 बजे ताईं जनाब ईसा अल्लाह जो नबी अम्मड़ जे मथां बीठो आहे। नबीअ खे इहा ख़बर न है त मुंहिंजी अम्मड़ फौत थी चुकी आहे। गैबदान केरा, हाज़िर नाज़िर केरा, मुश्किल कुशा केर, हर जगह ते मौजूद केर, वाजिबुल वजूद केर, अल्लामुल गुयूब केर। ऐं जेकॾहिं को चवे थो त फिलाणो ॼाणे थो, कूड़ थो ॻाल्हाए। हज़रत ईसा अलैहिस्सलाम लही वियो जबल खां, आवास पहाड़ ते घर हो हज़रत ईसा जो, लही आयो, इलाज की गोड़ माण्हुनि खे, ॻोठ वारनि खे, अम्मड़ फोत थी वई आहे, चई न हलंदासीं तोसां। इन जबल में रुगो नांग आहिनि, वॾा मशहूर नांग हा, इन पहाड़ में वॾा नांग आहिनि पुराणा, माण्हू धक हणनि त मरी वेंदो। माण्हू इनकार कयो, ॾिठईं त 2 मुसाफ़िर अचनि पिया, उन्हनि खे अर्ज़ कई त मुंहिंजी अम्मड़ फोत थी वई आहे, तव्हां नेक माण्हू था लॻो, अल्लाह जे वास्ते मुंहिंजी अम्मड़ जो जनाज़ो तयारु थो थिए, को जनाज़े में हुजे, को खट खे खणाइण वारो हुजे, 4 माण्हू त हुजऊं। अल्लाह जी मर्ज़ी आहे, जिते ॻणनि ऐं फनकारनि जे जनाज़े में बि लखे माण्हू थींदा आहिनि, जिते अल्लाह जे प्यारनि जो को खटोलो खणण जे लाइ तयारु न आहे, किथे गॾ ऐं कुता अंदर समुंडनि में, दरियाहनि में पाणी पीअनि बि था, वहिजनि बि था, किथे पाक मोहम्मद करीम जा बच्चा पाणीअ जे ठुक खां तड़पनि था। अल्लाह जा अटल फ़ैसिला आहिनि। हज़रत ईसा अलैहिस्सलाम उन्हनि खे जो तव्हां मुंहिंजी अम्मड़ जे जनाज़े में शरीक थींदो, चयूं असां आया ई तुंहिंजी अम्मड़ जे लाइ आहियूं, मां जिब्रील आहे, मीकाईल आहे। चिपो भला अम्मड़ त ज़ैफ़ा माण्हू आहे, तव्हां त खट खणाईंदव, तड़ केरु कराए? ची दिलि जाए कर, अम्मड़ जो तड़ शुरू थी वियो आहे। ची कंहिं तड़ करायुसि? ची अल्लाह साईं जन्नत मां हूरा मोकिलियूं आहिनि, बीबी मरियम बि त हूर हुई, का मज़ाक त न हुई। तड़ थी वियो, लहद में लथो, अल्लाह खे अपील की, हज़रत ईसा खे अल्लाह जो मौजज़ो ॾिनो हो, उन सां मुर्दा ॻाल्हाईंदा हुआ, क़ुरान में लिखियल आहे। रब सिंह जी अल्लाह सिंह अम्मड़ अलाए कीअं मरी वई, अलाए केतिरा सूर खणी वई, मुंहिंजी अम्मड़ मां सां ॻाल्हाए, मुंहिंजी दिलि ठरे। अल्लाह सिंह हज़रत मरियम खे ॿीहर ज़िंदह कयो। अम्मड़ मरियम ॿीहर पुट सां कचहरी शुरू कई। मुख़्तसर कचहरीअ जो मौज़ू इहो हुयो, पुट मासां मुंहिंजे अल्लाह वॾा एहसान कया आहिनि, पुट मासां मुंहिंजे परवरदिगार तमाम वॾियूं महिरबानियूं कयूं आहिनि, पर मौत एॾो कौड़ो आहे जो मौत जो असर, सकरात जी सख़्ती क़यामत जे ॾींहं ताईं मुंहिंजे जिस्म ते हलंदी। असां मौत खां एॾा गाफ़िल थी विया आहियूं। कुल्लु मन अलैहा फ़ानियु व यबक़ा, सुभान अल्लाह चओ न यार, कुल्लु मन अलैहा फ़ानियु व यबक़ा वजहु रब्बिका ज़ुल जलाली वल इकराम। अल्लाह तो फरमाए मुंहिंजा महबूब पंहिंजे उम्मत के चई छॾ, जेको कुझु ज़मीन ते आहे सभु ख़त्म थी वेंदो, सभु फ़ानी आहे, बका रुगो अल्लाह जे ज़ात खे हूंदी। अल्लाह साईं फरमायो रुगो अल्लाह ई रहंदो, मौत त इज़राइल खे बि ईंदो, इज़राइल बि कोन रहंदो, जॾहिं इज़राइल मरंदो त बाक़ी केरु बचंदो। इन जे करे अल्लाह साईं फरमायो कलाम मुक़द्दस में, ओ दुनिया वारो लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना, मुझे महबूब जी पैरवी कजाए। वो महबूब तो चवई त मौत के याद कजाए, सही मौत के केड़े तरीके से याद कया? अल्लाहु अकबर कबीरा। हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो मौत के मां मोहम्मद करीम ॾींहं में 70 भेरा याद कंदो आ। मां मोहम्मद करीम रोज़ानो 100 दफ़ा इस्तग़फ़ार पढ़ंदो आ। जॾहिं हुजूर रोज़ानो 100 दफ़ा इस्तग़फ़ार पढ़ंदो
पढ़ंदो आहे असां तो उम्मती हूं असां के तो वधीक पढ़ण घुर्जे इन जे करे अल्लाह फरमायो फकुल तुस्तगफिरू रब्बकुम इन्नहु कान गफ्फारा। सुभान अल्लाह में सुस्ती आया युरसिल समा अलैकुम मिदरारा व युमदिदकुम बि अमवालिन व बनीन व यजअल लकुम जन्नातिन व यजअल लकुम अनहारा मा लकुम ला तर्जून लिल्लाहि वकारा व कद खलककुम अतवारा। रब तो फरमाए मुंहिंजा बंदा मुंहिंजे दर ते मोटिया मां अल्लाह जो नालो ई गफ़ारा माना बख्शींदड़ बख्शणहारा जॾहिं मुंहिंजो नालो ई बख्शणहार ऐं बख्शींदड़ा मुंहिंजे दर ते मोटिया मां तोखे पुट बि ॾियां तुंहिंजा फसल बि ठाहियां तुंहिंजूं ग़ैराबाद बनियूं बि आबाद कयां मां तोखे मालनि सां वधाए वधाए माला माल कयां। रब करीम तो फरमाए उन खां वधीक ॿियो छा खपई तुंहिंजो हे जान बि बहितर बणाया ओ जान भी बेहतर बनाया। रब करीम तो फरमाए मालकुम ला तर्जून लिल्लाहि वकारा। शा थियो तवजो मां अल्लाह जे मिलण जी उम्मीद नथा रखो शा वक़द खलककुम अतवारा। रब तो फरमाए मां तव्हां खे हेखलो करे पैदा कयो हम अकेला आयो वरी अकेला वेंदो अकेला आयो उघाड़ा आयो रोवंदा आयो पेरन उघाड़ा मथन उघाड़ा वेंदो भी पेरन उघाड़ा मथन उघाड़ा लिंगन उघाड़ा रोवंदा आयो रोवंदा वेंदो माउ जे पेट में आयो मिट्टीअ जे पेट में हलिया वींदो ओ गुलन जे सेज के सजाइण वारा कब्र जी मिट्टी के भी ता याद कर क्या जवाब जुर्म देंगे हम खुदा के सामने। सुभान अल्लाह में सुस्तिया यार सफा न जगा लायो क्या जवाब जुर्म देंगे हम खुदा के सामने जब वो पूछेगा सरे माशर बुला के सामने। क्या जवाब जुर्म देंगे हम खुदा के सामने जब वो पूछेगा सरे माशर बुला के सामने। ए फरिश्तो फिर तो मुझको आग दोज़ख खींचना ले चलो पहले हमारे मुस्तफ़ा के सामने। रब ने फरमाया तेरी उम्मत पे दोज़ख है हराम। रब ने फरमाया तेरी उम्मत पे दोज़ख है हराम। कर लिया वादा यही खैरुल वरा के सामने। वागरी शान रिसालत वागरी शान हुजूर झुक गया सर मुनकिरों का मुस्तफ़ा के सामने। अल्लाहु अकबर। हदीस जे वर्कन में लिखियो पियो आहे मुझे पाक मोहम्मद अमीर जा सभई सहाबी आखिरत जे फिक्र में गर्क होया पर मशहूर सहाबी जनाब उस्मान जॾहिं कब्रिस्तान तां लंघंदो हो नीर पाणीअ जा अखियुनि मां वहंदा हा उहो उस्मान जंहिंखे पाक मोहम्मद करीम 8 दफ़ा फरमायो उस्मान अल्लाह तुझे जिस्म ते जहन्नम के हराम कयो आहे। उस्मान जन्नतिया उस्मान हादिया उस्मान ज़िन्नूरैना उस्मान महदिया उस्मान मां मोहम्मद करीम जे बिन न्याणियुनि जो शोहर अनवारा रुगो ज़ुल्हिजरतैन ना है ज़िन्नूरैन भी आ। अल्लाहु अकबर। जॾहिं कब्रिस्तान में दाखिल तो थे नीर पाणीअ जा वही था हलनि सवाल करण वारो सवाल तो करे ए उस्मान साईं हवाल त ॿुधायो भला मौत जे टाइम ते मुर्दे खे ॾिसंदे भी एतिरो परेशान आयो थींदा। जॾहिं कब्रिस्तान में दाखिल
थींदा हो, एडो शोर ईंदा हो। जनाबे उस्मान ज़िन्नूरैन जवाब ॾींदा हा, इन जे करे घोट पहिरीं रात जॾहिं कुंवार सां मिलंदो हुआ न, पहिरीं रात में भी जॾहिं अखि खे न वणी, इख्तिलाफ पैदा थियो, सॼी ज़िंदगी घोट कुंवार जी ज़िंदगी जहन्नम बणजी वेंदी आ। जनाबे उस्मान ज़िन्नूरैन फरमायो, जॾहिं मां मोहम्मद करीम कबर खे ॾिसंदो आ त मदीने जे मीर फरमायो, कबर जॾहिं पंहिंजे नेकोकार खे ॾिसंदी आ, हकल कंदी आ, कुशादी बणजी वेंदी आ, इस्तक़बाल कंदी आ, बिस्तरनि वारी बणजी वेंदी आ, रोहूं रहतान बणजी वेंदी आ, कुशादी बणजी वेंदी। हुज़ूर फरमायो एॾी वेकरी भी बणजी वेंदी जो के अल्लाह जा बाना पंहिंजे कबर मों काबे जे तवाफ वारनि हाजिन जो दीदार कंदा आहिनि। के अहिड़ा बाना भी आहिनि। ऐं इहो त मिसाल भी सोलो आ। छोकिरे खे छोकिरी शादीअ जी पहिरीं राति न वणी, मुंहिंजे लाइ तां इहा ज़ाल लधी हुई, जहिड़ो शुरू जा तलाक ॾे जा मरी वञे, ॻाल्हियूं ॿ आहिनि। तो हुनखे वणे कोन थी, जेका उनजी अखि खे नथी वणे त उनजी मानी कीअं वणंदी, उनजो ॻाल्हाइण कीअं वणंदो, उनजो कपिड़ो कीअं वणंदो, उनजो घर में रहण कीअं वणंदो, सॼी ज़िंदगी जंजाल आ, या तलाक ॾे जा मरी वञे। त जनाब उस्मान ज़िन्नूरैन रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायो, इहो ई मिसाल आहे मोमिन जो। जॾहिं मोमिन खे कबर में सुम्हारियो वेंदो आ त उनखे कबर ॾिसण सां ई ख़ुशि थींदी आ, कुशादी बणजी वेंदी आ। ऐं जेकॾहिं कबर सुम्हण सां पहिरीं राति रौनकदार बणजी वई त क़यामत जे ॾिहाड़े ताईं इन मोमिन जी कबर जन्नत जो टुकड़ो आहे। चो त हदीस में लिखियल आहे, चो त हुज़ूर सचो आहे। ॾाढिया ॻाल्हायो, जंहिंजो ईमान आहे तामिना जो लाल सचो आहे। पंहिंजा हथड़ा त बुलंद कयो, मां ॾिसण थो चाहियां। अल्लाह जे पाक नबी फरमायो, जॾहिं मोमिन जो साहु निकिरण वारो हूंदो आहे त इस्तक़बाल खां रुगो इज़राइल न ईंदो, 500 फरिश्ता घर ईंदा आहिनि। गारंटी सां थो ॻाल्हायां, उलमाए किराम खां पुछो, 500 फरिश्ता उन जे घर ईंदा आहिनि।